सॼे मुल्क जीअं मटियारी में बि हिंदू बिरादरी पारां ॾियारीअ जो ॾिणु वॾे मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में मटियारी जी हिंदू बिरादरीअ जेके इंतिज़ाम कया आहिनि, जेके तयारियूं कयूं आहिनि, उन जे बारे में उन्हनि खां मालूमात वठंदासीं। रात खुशी की बरसात आई दिवाली खुशी लेकर संगत अपने उम्मीदों के लेकर। उस्ताद प्यारा दोस्तों, जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ दिवाली तमामु असांजो हिकिड़ो क़दीम सिंधी हिंद सिंध जॾहिं हूं त्योहार, इहो असांजो हिकिड़ो त्योहार तमामु सुठो त्योहार आहे। वठंदासीं मिठाइयूं ॿियूं टियूं, ठीकु आहे न। इहो गॾु कंदासीं सभु भाती, जो घर जा आहिनि 10-15 घर असीं गॾु थींदा हिकिड़ी जॻह ते, त पोइ सभु हिकिड़ी जॻह ते मिली वेही खाईंदा आहियूं, मानी ॿियो टियो सभु कंदा आहियूं। मटियारी शहर जे हिंदू बिरादरी जो इहो चवणु आहे त हू मज़हबी रवादारीअ सां ऐं वॾी ख़ुशीअ सां हीअ ॾींहुं मल्हाईंदा आहिनि ऐं ॾियारीअ जो ॾींहुं जेको आहे सो मज़हबी रवादारी ऐं भाईचारे जो पैगाम ॾिए थो। कैमरामैन दिलबर बल्ला सां गॾु आयाज़ आशवाणी, सिंध टीवी न्यूज़ मटियारी।